अलस्ति बिरब्बिकुम जॾहिं कन पयोम कालू भला कलबसी तॾहिं तित चयोम तंहिं वेल कयोम वचन वेड़ी चंसी। अॼोके हिन सेशन में शामिल तमामु दोस्तों, ख़ासि तौर ते सिंधी नौजवानों ऐं असांजा मानाइता वॾा भाइर दोस्त सभिनि खे हक़ मौजूद अस्सलाम वालेकुम। जी सिंध वतन दोस्तों, डिस्क्रिप्शन में ऐं कैप्शन में हमें ॾिसंदो त जेको असां ही सिलसिलो शुरू कयो आहे उन में असां सभ खां पहिरीं सोशल मीडिया जे ॿिए टूल्स खां या उन्हनि जी ॼाण फ्री ऑफ कॉस्ट पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु सम्झी आम सिंधी नौजवान ताईं पहुचाइण खां अॻु में असीं जेको आहे इहो तय कयोसीं सिंधी का लीगल साइबर अर्निंग ग्रुप जे तरफ़ां जंहिंमें CEO साहब जिन जो हुकूमत में सभिनि खां पहिरीं ई कॉमर्स खे उनजे कॉन्सेप्ट खे क्लियर कयो, जंहिं सिलसिले में असांजी हिकिड़ी वीडियो पहिरीं नशर थी चुकी आहे। सो ही जेकी ॿी कैटेगरी ॿी क़िस्त आहे जेकी या फाइनली आहे, पर इन खां बाद में मजमूई ऐं जामी अंदाज़ में अव्हांखे गाइडलाइन जे लाइ हिकिड़ो वीडियो ॾिनो वेंदो। सो दोस्तों, सभ खां पहिरीं कंहिं बि शइ खे स्टार्ट करण जे लाइ उनजे बुनियाद ऐं बेसिक्स खे सम्झण जी ज़रूरत हूंदी आहे। त पहिरीं असांखे सम्झणो आहे ई कॉमर्स लफ़्ज़ जी माना या इहो जेको इस्तिलाह आहे असीं उनखे पंहिंजी ॿोली में साणाए तरीक़े सां छा था कोठे सघूं त जीअं जेके असांजा ॿिया दोस्त आहिनि जेके कारोबार सां लाॻापियल आहिनि। ई कॉमर्स घणी रीति जेको आहे हिकु विर्चुअल कारोबार आहे, ऑनलाइन कारोबार आहे। जीअं असीं रेंट ते को दुकानु वठूं था, पर उते को रेंट वेंट जो सिस्टम ई कान्हे। दुनिया जीअं असां त नंढे हूंदे ॿुधोसीं दुनिया ग्लोबल विलेज बणिजी चुकी आहे, पर हींअर आउं सम्झां थो त जॾहिं खां इर्तिका ऐं ओसर जा मरहला तेज़ी सां तय थींदा पिया वञनि, AI जो दौरु आहे, GPT जो दौरु आहे, त मां सम्झां थो त सरहदुनि जो तसवुर बि कंहिं न कंहिं एंगल सां या कंहिं न कंहिं हवाले सां ख़तमु थी चुको आहे। सो अचूं था पंहिंजे मौज़ू जे तरफ़। ई कॉमर्स ऑनलाइन कारोबार, इन जे लाइ असांजो नौजवान इहो सम्झे थो, इहो ॿुधे थो त बाबा इहा का वॾी बला आहे, वॾी फिल्म आहे, को इन जे लाइ को वॾी लागत जी ज़रूरत आहे ऐं खोड़ सारा इन में या त नौजवान दिलचस्पी वठनि था त उनजा वालदेन दिलचस्पी नथा वठनि, ऐं जेकॾहिं वालदेन दिलचस्पी वठनि था त नौजवान दिलचस्पी नथा वठनि। इहो बेसिकली बुनियादी तौर ते सिंधी क़ौम जो आदमी रहियो आहे त हिन वक़्त ताईं तव्हां फाइबर फ्रीलांसिंग खां वठी करे मुख़्तलिफ़ जेके बि प्लेटफॉर्म सोशल प्लेटफॉर्म्स आहिनि या हींअर जेको मर्ज थी विया ऐं काफ़ी सोशल टूल्स मीटा जे कैटेगरी या हुनजे फ्रेमवर्क में, त अक्सर यार स्केमिंग कयो, छाकाणि थी त फेसबुक एलिजिबल कोन्हे। स्केम कयो, ठगी कयो माण्हुनि सां, ऐं ॿाहिरि वेठल जेके ॿियनि मुल्कनि में जेके उन्हनि जा मुख़्तलिफ़ जेको आहे पेजिस ठहियल आहिनि, उन्हनि खे वॾी हिकिड़ी शात पाई सां
संगीन जंहिंखे असां संगीन चोरी बि चऊं त उन संगीन चोरी या जदीद चोरी जे ज़रिए उहे पेजिस उहे आईडीज़ स्टोन करे ऐं जेको आहे ब्लैक मार्केट मतिलबु जीअं तव्हां कराची लोंडा बाज़ार ॿुधी हूंदी चोर मार्केट फेसबुक खां वेंदे जेको आहे यूट्यूब ॿियो टियों पेड सर्विसिस अजीब फ़लसफ़ा हिन फेडरेशन जे अंदरि जेको आहे तंहिंजे करे फेसबुक इंतिज़ामिया जेकी आहे हिन महिल ताईं जेको 2000 ग़ालिबन अॼु खां तक़रीबन 6-7 साल पहिरीं फेसबुक जे तरफ़ां इहो ऐलानियल हुयो त एलिजिबिलिटी मिलणी आहे असांखे असां त उन वक़्तु ई ॻंढियल हुयासीं पंहिंजी महिनत ऐं मशक़त सां ऐं जंहिं ॾींहुं उहा शइ अनाउंस थी ऐं आऊं ऐं मुंहिंजी टीम में मुंहिंजो क्लासमेट कैप्टन अरसलान ऐं हिकु ॿियो दोस्त ॿियो मूं डिस्क्रिप्शन ऐं लिखण जो कमु हूंदो हुयो असां हुन में छा हुयो त इंस्पायरिंग ते मुबनी स्टोरीज़ ठाहींदा हुआसीं ऐं हिकु तमामु महिनत खां पोइ असां जंहिं पेज खे उन परवान चढ़ाए ऐं हुन रोज़ ते पहुचायोसीं हुनखे एलिजिबल बि करायोसीं ऐं गॾोगॾु उन खे बिना कंहिं दोस्त खे चवणो ऐं ॿियो टियों छाकाणि त हिकु शइ तव्हां यादि रखिजो तव्हांजी RMP घटि आहे जेकॾहिं तव्हां इस्लामिक वीडियोज़ रखंदो भले रखो बहितर ॻाल्हि आहे उहे तव्हां रखो पंहिंजी अक़ीदतमंदी जी बुनियाद ते अमल जी बुनियाद जे लाइ उनखे कमाई जो ज़रियो न बणायो ऐं इन में बि हिकिड़ी हिकमत रखियलु आहे साइंस जे तरफ़ां बि ख़ुदा जे तरफ़ां त उन ते जेके एड्स लॻंदियूं त उन ते का बाइनांस एड न लॻंदी बाइनांस एड लॻंदी तव्हांजे बिज़नेस ते लॻंदी तव्हां बिज़नेस वीडियो जेकी क्रिएट कंदो उन ते बाइनांस एड लॻंदी जेकी इस्लामिकल वीडियो आहे उन में त ॾिसो ॿी ॻाल्हि उन में उन नोयत जी लॻंदी तंहिंजे करे ख़ुदा उनखे असांजा जेके अक़ीदा आहिनि अक़ीदनि ते कारोबार करणु असांखे जुगाए कोन थो सो तंहिंजे करे हा हिकिड़ो ज़रियो ज़रूरु आहे त असां उन ॼाण खे वंडे सघूं था उनजे पोयां पर्पज़ इहो हुजे त असांखे पंहिंजो हासिलु कयल इल्मु उहो दीनी हुजे या दुनवी हुजे त उहे ॿियनि ताईं या पंहिंजी ईंदड़ नसुल ताईं पंहिंजी यंग जनरेशन ताईं मुंतक़िल कयूं सो ई कॉमर्स जे बुनियादी तौर ते ऐं तव्हांखे ज़ाती तौर ते रिकमेंडेड कंदुसि त हिन दौर में को वेबसाइट ठाहिणु को मसइलो कोन्हे या वरी वेबसाइट खे जेको आहे तव्हां फ्री टाइल ते बि ठाहे सघो था त जेसीं ताईं अवी हुन में तजुर्बो हासिलु कयो वर्डप्रेस ऐं तव्हांजी जेको आहे ट्रायल बेसिस ते लाइफ टाइम ठही सघे थी पर हुन में पोटेंशनल जेके बि मामला आहिनि उहे जेको आहे कोन हूंदा छाकाणि त हुन में प्लगइन्स कोडिंग जा मामला हूंदा इन में तव्हांखे जेकॾहिं ई कॉमर्स जे लाइ जेकॾहिं सूटेबल ऐं सुठा जेकॾहिं प्लेटफॉर्म चूज़ कंदो उन लाइ हितां जा ॾेई परॾेहनि खे छॾियूं था एमेज़ॉन खे छॾियूं था अलीबाबा एक्सप्रेस खे बि छॾियूं था दराज़ खे बि छॾियूं था त मर्कज़ जे नाले सां एप्लीकेशन आहे ॿी शॉपिफाई हिकु तमामु मयारी ऐं आलमी लेवल जी जेको आहे बिज़नेस साइट ऐप चई सघो था तव्हां हुनखे जेके तव्हांखे ट्रायल बेसिस ते सभ खां पहिरीं वेबसाइट थीम्स प्लगइन्स कोडिंग सभु जेको आहे तव्हांखे ठाहे ॾींदा ऐं इंशाल्लाह हुनजो तरीक़ार सां तव्हांखे नेक्स्ट जेको असांजो हीअ त पंहिंजे वीचारनि जे लाइ ऐं